तव्हांजे साम्हूं बयानु कयो त राति बि ख़ुदकशी करे पियो प्लाट जी जॻह ते जंहिंजी मुंहिंजी माउ मुंहिंजूं भेनरूं पंहिंजे भाइटे जी सपोर्ट कनि पियो जी पाण ख़ुदकशी कई अथसि सही। इन परेशानी जे करे वधीक तफ़सीश कयूं था जेके हाल अहवाल हूंदा तव्हांखे ॿुधाईंदा। ठीक है सर वरी में गरीबन जो आवाज़ बुधो छो न था सुत माण्हू निंड उथो छो राजपूतन पंजाबी गुरु नालो हाँ 4 साल अॻु में फसी थी बाबा इहो कमु असां न कंदा मस्जिद बि ठहंदी अलाह जो घर बि ठहंदो अलम पाक बि लॻंदो अम्बा बरगा बि 1500 फुट 1000 फुट में मस्जिद ठहंदी 1550 5.5 में अम्बा बरगा ठहंदी सही आहे। उन ॻाल्हि ते ज़िद थियो उहा ॻाल्हि ख़तमु थी 4-5 साल उन खां पोइ मुंहिंजो मारो साईं इब्राहिम शाह मुंहिंजी माउ खे वठी वियो हुते लिखत कराए ॾिनी आहे 2 साल 3 साल हुनखे थिया आहिनि न पुट खे ख़बर आहे ॿिनि पुटनि खे न मुड़ुस खे ख़बर आहे इहो असां मुंहिंजी माउ ऐं शादी न आहे उनजे करे मुंहिंजो सैयद आसिफ अली शाह नालो आहे। यो प्लाट काथे हुयो जेको इहो शाहपुर उन खां पोइ बाबा होॾे वियासीं साईं चयो मुंहिंजी भाउ काल कई मुंहिंजे बाबा हीउ छा आहे मसइलो मस्जिद काथे आहे मुंहिंजे बाबा धमकियूं न ॾिनी धमकी उहो प्लाट लाइ उन चयो त माना हिनजे करे त असां उन्हनि खे झलियोसीं त बाबा तव्हां मस्जिद न ठारायो असांजो घर जो मसइलो आहे पंहिंजो जीअं सिस्टर आहे भेण इहे भेणियूं उन्हनि जा कातल आहिनि माना माउ भेणियूं असांजा भाइटे जेके मारोट सभई उन शइ में ॿधल सभई ॿधल माउ भेनरूं सभु पंहिंजे भाइटे सां ॿधल मुंहिंजे मारोट सां ॿधल आहिनि उहो उन्हनि खे खातो करे छा चवण आहे त ही माना मारे पोइ टंगियो अथऊं त छा पाण टंगियो आहे फांसी ॾिनो आहे राति मां पंहिंजे भाइटे मारोट सां वियमि पाण ख़ुदकशी कई हा पाण कई आहे उहा राति मां हुन भाउ खे असां सम्झायोसीं ऐशे कयोसीं इन खे हा भाउ खे सम्झायोसीं बाबा राति में ख़ुदकशी पको न करे न करे करे पियो राति बि करे पोइ असां सम्झायोसीं न करे उन खां पोइ मां पंहिंजे मारोट ॾे वियो आहियां उते मुंहिंजी माउ चयो त बाबा हिनखे सम्झाए मुंहिंजी जेकी मिल्कियत आहे सुभाणे मुंहिंजी दीन खे ॾिजाए मुंहिंजी माउ इहे लफ़्ज़ चया आहिनि ऐं मुंहिंजे मारोट इहे मूंखे चया आहिनि सुभाणे बुआ खे कुझु थियो त असां सभई खे तव्हांखे सभिनि खे ॿधाईंदासीं जंहिंमें मुंहिंजो नालो मुंहिंजी पीउ जो नालो मुंहिंजे भाउ जो नालो मुंहिंजी घरवारी जो बि नालो खयो वियो। ठीकु आहे छा थियणु खपे भला हा इहो त FIR जेकी आहे साईं इब्राहिम शाह जे मथां इन खां अॻु में बि पछड़ी थी हुई धमकियूं साईं सदर शाह बशीर शाह नालो हुनजो भाउ आहे ॿियो साईं नादर शाह हुनजो भाउ उहो बि असांखे अॻु में धमकी